नाज़रीन, जैकबाबाद ज़िले में जेके मेडिकल स्टोर्स आहिनि उते जेकी पयल दवाऊं आहिनि उन्हनि जो मयार केतिरो बहितरु आहे, केतिरी क्वालिटी वारो आहे, या उन स्टोर्स में जेके आहे जेका दर्जा हरारत में कहिड़ी दवा खे केतिरी दर्जा हरारत ते रखिणो आहे, उहा कहिड़ी कंडीशन आहे, ऐं उन खां अलावा जेके दवाऊं मयारी ऐं ग़ैर मयारी दवाउनि वारी सूरत हाल कीअं आहे, उनखे जांचण जे लाइ सरकार पारां ड्रग इंस्पेक्टर मुक़ररु कयो वेंदो आहे। ड्रग इंस्पेक्टर जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त उहो समूरी इन सूरत हाल खे जांचे। जेके उनजा वेयर हाउसिस आहिनि, जेके हिते होलसेलर आहिनि, उन्हनि जा वेयर हाउसिस आहिनि, मेडिकल स्टोर्स आहिनि, उन्हनि जी जेके दवाऊं जेके रखनि था ख़ासि तौर ते जेके वेयर हाउसिस में, उते हिन जेका क़यामत जहिड़ी गर्मीअ में उहा दवाउनि जी कहिड़ी कंडीशन थिए थी, उहे छा मरीज़नि जे लाइ उहे शफ़ा वारी सूरत हाल में शफ़ा ॾेई सघनि थियूं या न, या उन्हनि दवाउनि जो असरु ईअं गर्मी में ई तबाह थो थी वञे। इन समूरे मामले खे ड्रग इंस्पेक्टर जाचींदो आहे, उनजी उहा ज़िम्मेदारी हूंदी आहे। ड्रग इंस्पेक्टर जी इहा बि ज़िम्मेदारी आहे त उहा समूरी सूरत हाल खां ज़िले जे DHO खे आगाही ॾे ऐं उनखे रिपोर्ट करे, DG हेल्थ खे रिपोर्ट करे ऐं सूबाई सतह ते उहो पंहिंजे अख़्तियारनि खे रिपोर्ट करे। इन समूरी सूरत हाल जे सिलसिले में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं DHO जैकबाबाद डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद चन्ना साहब जे ऑफिस में। उन्हनि को इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त ड्रग इंस्पेक्टर पंहिंजा फ़र्ज़ केतिरी ईमानदारी सां निभाए थो, उन्हनि खे जेका रिपोर्ट कई थी वञे उन्हनि में उहा केतिरी हद ताणी उन्हनि खां रिपोर्ट खां उहा मुतमिन आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त प्रोग्राम में भलीकार, महिरबानी करे इहो ॿुधायो त जैकबाबाद सॼे ज़िले में टोटल मेडिकल स्टोर्स केतिरा आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद चन्ना आहे। मां हिते एज ए DHO वर्क कयां थो पियो। तव्हांजे सुवाल जो जवाब में ॿुधायां त सॼे ज़िले में पौणा 200 जे क़रीब असां वटि मेडिकल स्टोर्स आहिनि, फंक्शनल आहिनि, जेके असां वटि रजिस्टर्ड आहिनि, जिन्हनि जी असां वटि एंट्री आहे। पौणा 200 जे लॻभॻि मेडिकल स्टोर्स आहिनि। उन मेडिकल स्टोर्स ते जेके दवाऊं रखियल हुजनि थियूं उन जे लाइ चेक करण जे लाइ जेको ड्रग इंस्पेक्टर मुक़ररु हूंदो आहे उहो तव्हांखे ज़रूरु रिपोर्ट कंदो हूंदो। ड्रग इंस्पेक्टर बिल्कुलु आहे, मिस्टर साहिब ख़ान मीरानी आहे, ऐं हू कल्ह बि मूं वटि आयो हो, मुंहिंजी ऑफिस में आयो हो, ऐं हुनजी ज़ाहिर आहे जॾहिं जैकबाबाद छो त हुनखे नोटिफिकेशन मुताबिक़ एडिशनल चार्ज हिकिड़ी मिलियल आहे ज़िले जैकबाबाद की, जंहिंखे हू हिते बि चेक कंदो आहे ऐं पंहिंजे जेको ओरिजिनल प्लेस ऑफ पोस्टिंग लाड़काना अथसि उनखे बि चेक कंदो आहे। कल्ह बि इन सिलसिले में मूं वटि आयो हो ऐं हुनजो बाउंड आहे की हू हिते अचे ऐं ड्रग स्टोर खे चेक करे। मुंहिंजी ड्यूटी आहे, मां ई अचां, मां हुन सां सहकार कंदो आहियां, मां हुन सां कोऑर्डिनेशन में रहंदो आहियां। ऐं कल्ह ताईं बि मूं हुन कुझु चेक कया जंहिंजे लाइ हुन मूंखे इंफॉर्मेशन ॾिनी, वरी हुनखे ऑफिशियली हू हुनखे एक्सपीडाइट कंदो। पर इहा DHO जी ज़िम्मेदारी बि थिए थी त उहो पाण बि सरप्राइज़ विज़िट करे, या DHO जी ज़िम्मेदारी न आहे? न बिल्कुलु DHO जी बिल्कुलु ज़िम्मेवारी आहे। इहा मां पाण बि कंदो आहियां, या मां पाण कंदो आहियां, या मां पंहिंजे कंहिं न कंहिं डिस्ट्रिक्ट ऑफिसर खे मोकिलींदो आहियां, पाण उहे कंदा आहिनि, या जॾहिं पंहिंजो मीराणी साहिबु ईंदो आहे उन सां गॾिजी करे कंदा आहिनि। इन सिलसिले में हुनजी लास्ट इहा आहे, कल्ह जॾहिं मूं वटि आयो हो त हुन जेके बि ड्रग स्टोर चेक कया हुआ उन्हनि जा सैंपल वरिता हुअईं, उन्हनि जी मूंखे रिपोर्ट ॾेखारी हुअईं। मूंखे इहा शइ ॾिसी करे ख़ुशी थी त जेके बि सैंपल वरिता उन मां रिपोर्ट इहा आहे त ड्रग लेबॉरेटरी उन्हनि सभिनी खे वैलिड ड्रग करार ॾिनो। डॉक्टर साहब, तव्हां ॾिसो जैकबाबाद में क़यामत जी गर्मी पई पवे, तक़रीबन केतिरे सेंटीग्रेड ते कंहिं मेडिसन खे रखणु घुरिजे। तव्हां पाण डॉक्टर आहियो, तव्हांखे बहितरु ॼाण हूंदी। उहा जेकॾहिं घुर्बल दर्जा हरारत ते उहा मेडिसन नथी रखी वञे त शायदि उनजो असरु ज़ाया थो थी वञे, उहा मरीज़ जे लाइ फ़ाइदेमंद नथी हुजे। इन दर्जाए हरारत वारी सूरत हाल खे कीअं उहो चेक कयो आहे, हुनखे समूरो कीअं मुतमिन थियो आहे हुनखो? हा मिठा, ॾिसो हिकु शइ, जैकबाबाद जी गर्मी का अॼु जी न आहे। जंहिं काइनात में अल्लाह तबारक व तआला जैकबाबाद खे हिते रखियो, टेम्परेचर हले थो। एज़ ए डॉक्टर, एज़ ए कॉमन मैन, एज़ ए कहिड़े बि नमूने सां त दवाउनि जी हिकिड़ी कैटेगरी हूंदी आहे। असांजी रिक्वायरमेंट इहा आहे त जॾहिं असां उते वञूं, कंहिं बि ड्रग स्टोर खे चेक कयूं, त हुन लाइ पहिरीं असांजे जीअं तव्हां ॻाल्हि कई त जैकबाबाद नो डाउट हिकिड़ो दुनिया जो गर्म तरीन इलाइक़ो आहे, पहिरियों इहा इंश्योर करणी आहे त हुन वटि फ्रिज आहे या न। छो त के अहिड़ियूं शयूं आहिनि, दवाऊं जंहिंखे असां वैक्सीन जी कैटेगरी में आहियूं था, उहे त हिकिड़े 15 मिंटनि जी बि अहिड़ी टेम्परेचर सस्टेन करे नथी सघनि। पहिरियों असांखे इहो चेक करिणो आहे त हुनजो वैलिड लाइसेंस आहे, प्रोपराइटर अथसि ऐं हुन वटि फ्रिज आहे। मुंहिंजे लाइ तव्हांजी ॻाल्हि खे जेका तव्हां पॉइंट आउट कयो था, मुंहिंजे लाइ पाण इहा आहे न त
त उहा हुनजी जेकॾहिं वैक्सीन हो वेठो इन 50s ऐं 40 जे टेम्परेचर में रखियूं वेठो हूंदो त उहा न कमु कंदी, उहा ख़ुदा जी मख़लूक सां ज़ुल्म जे ज़मरे में ईंदी। लेकिन इहा इंश्योर कयो वियो आहे त हर स्टोर ते नंढो की वॾो फ्रिज इंश्योर थियो आहे, उन में उनजो टेम्परेचर ॾिसबो आहे, चेक कबो आहे त टेम्परेचर जो मेंटेन थिए थो, ऐं अलाए फल सां जिथे जिथे आहिनि त इहे शयूं असांखे मिलियूं आहिनि। ऐं बाक़ी जेके हू सैंपल वठनि था, ॿियूं जेके दवायूं न सस्टेनेबल, हाणे 52 सेंटीग्रेड जेको आहे उहो 52 सेंटीग्रेड हाणे बि जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरी ॿियूं त उनजो टेम्परेचर हाणे जिते तव्हां असां वेठा आहियूं उनजे टेम्परेचर में अधु अधु ते फ़र्क़ु हूंदो आहे। स्टोर ज़ाहिर आहे त कंहिं ओपन प्लेस ते न आहे, किथे न किथे शेडेड जाइ आहे, त उहो टेम्परेचर सस्टेनेबल रहे थो पियो। जंहिंजो मां हिकिड़ो लेमन सम्झो त मां लेमन ऑब्ज़र्वेशन ॾियां थो, एक्सपर्टाइज़ ऑब्ज़र्वेशन नथो ॾियां, त इहे दवायूं ज़ाहिर आहे जंहिं बि स्टोर ते आहिनि कोई त सेल करे थो, सेल थियनि थियूं, मरीज़नि ते इस्तेमालु थियनि थियूं, रोज़ाने जी बुनियाद ते लखनि जी सेल थींदी हूंदी, लखनि जी सेल जी बुनियाद ते सेल थियनि थियूं पियूं। जे ख़ुदा न ख़ास्ता एक्सपायरी हुजनि, उहा त हर हाल में खणी फ्रिज में पई हुजे बि एक्सपायरी छॾाइबी, ॿाहिरि पई हुजे बि एक्सपायरी छॾाइबी, उनजो रिस्क फैक्टर ईअं ई बराबरि हूंदो जेकॾहिं फ्रिज में पई हुजे ॿाहिरि वेही। डॉक्टर साहब, तव्हां असां सां जेकॾहिं गॾु हलण जी ज़हमत कयो त असां तव्हांखे दर्जने मेडिकल स्टोर अहिड़ा ॾेखारे सघूं था जिन में का फ्रिज कोन्हे। इन सूरत में उहो मेडिकल स्टोर फंक्शनल बि आहे। तव्हां चओ था तव्हां उन ड्रग इंस्पेक्टर जी कारकर्दगी खां घणी हद ताणी मुतमिन आहियो, ऐं हिन महिल ताणी कॾहिं कोई असां वरिहनि ताणी कोई अहिड़ो मेडिकल स्टोर न ॿुधोसीं न ॾिठोसीं त को ड्रग इंस्पेक्टर उनखे कार्रवाई कंदे को सील कयो हुजे, या माना टोटल जो टोटल इहो वरिहनि खां सभु कुझु ठीकु पियो हले? न मुंहिंजा भाउ, मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त जॾहिं खां हिन जी मां जॉइन कयो आहे, जॾहिं खां हिन जी तव्हां शहर जे जेका एसोसिएशन इन न न न न मां ॾिसो, मां तव्हांखे जेतिरो मां पंहिंजे पीरियड जी ॻाल्हि सां तव्हांखे ॿुधायां थो पियो त हिन जे मुंहिंजे पीरियड ऐं हुनजे जॉइनिंग मोरा लेस हिकिड़े 15 ॾींहंनि में, त मां उन कारकी जी ॻाल्हि कयां त तव्हां एतिरे क़दुरु जो असां सैंपल खयासीं, सैंपल वरिता विया, सॼी जेका ड्रग एसोसिएशन मूं वटि आई, मां चयुमि बाबा असां सैंपल वठणु असांजो हक़ु आहे, छो त ख़ुदा जी मख़लूक जे लाइ जेकॾहिं को असांखे एक्सपायरी मिले या अनरजिस्टर्ड दवा मिले उहा त मां बि न सपोर्ट कंदुमि, तव्हां सां न कंदुमि, जंहिंजी तव्हां वञी शहर जे ऐं एसोसिएशन वारनि खां कंफर्म कयो त इहा शइ ईअं थियल आहे या न थियल आहे। डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो, मेडिकल स्टोर्स ते हिकिड़ा सैकड़ाट छोकिरा वेठा आहिनि जेके लिखियल नुस्खे मूजिबि उनखे पर्ची ॾिनी थी वञे, डॉक्टरनि जी जेका लिखणी हूंदी आहे उहा त अलाह ई रहम करे शायदि उहो डॉक्टर पाण ई पढ़े या भर वारो जो मेडिकल सेखार को पढ़े। इन सूरत में सैकड़ाट छोकिरा उहो नुस्ख़ो ॾिसी करे दवा ॾियनि था, कीअं अश्योर कंदो त उहो? तव्हां ॾिसो त उहो सैकड़ाट छोकिरो एज़ ए होल हिकिड़ो सपोर्ट एलिमेंट आहे, उते क्वालिफाइड माण्हू वेठो आहे, प्रोपराइटर वेठो आहे, ठीकु आहे भाउ, ऐं जेका ड्रग प्रिस्क्रिप्शन कंहिं बि डॉक्टर जी आहे उनखे प्रोपराइटर ऐं पंहिंजो क्वालिफाइड माण्हू ॾिए थो, वधि में वधि उहो जेको करे थो पियो उहो ॿार खणी जेकॾहिं को छोकिराट जेकॾहिं जंहिंखे तव्हां चओ था त उहा दवा खणी उन ते पंहिंजे गाहिक खे मुहैया करे थो, वरना उहो उनखे आइडेंटिफाई करे ॾियण वारनि में न आहे। असां पोइ करे सघूं था त मेडिकल स्टोर्स ते तक़रीबन 70 खां वधीक % जेके पाण प्रोपराइटर आहिनि जंहिंजे नाले लाइसेंस आहे, जेके उहे ट्रेनिंग याफ़्ता आहिनि, नथा वेहनि। चलो इन जी वेरिफिकेशन कंहिं ॾींहुं गॾिजी हली कंदासीं। कंहिं ॾींहुं छो, हाणे छो न कयूं हली? मां तव्हां सां हाणे ई हलण लाइ तयारु। त तव्हां उन ॻाल्हि खे तक़रीबन ईअं लिमिटी था करियो, कोई सैकड़ा छोकिरनि वारी ॻाल्हि खे तव्हांखे अर्ज़ु कयां, मां ॾिसां त इनकार त कयो नथो पियो त उन ते छोकिरा हूंदा, लेकिन ही आर शी इज़ नॉट होली सोली द सेलर, मां इहा ॻाल्हि कयां। ऐं जेके होलसेलर आहिनि उन्हनि जे जेके वेयर हाउसिस आहिनि उहे एॾा त गरम हुजनि था, उते त कोई फ्रिज कोन्हे भाउ। होलसेलर हाणे तव्हां जेकॾहिं जंहिं ते हलो, मां जिन्हनि खे मां वेरीफाई कयो, जेकॾहिं अहिड़ो को आहे तव्हां आइडेंटिफाई कयो था, दिस विल बी ए गुड इन्फॉर्मेशन फॉर मी एंड आई विल रीड इट। तव्हां ड्रग इंस्पेक्टर जी कारकर्दगी खां मुतमिन आहियो? ड्रग इंस्पेक्टर जेका ॾींहुं हुते मूं वटि अचे थो पियो, मूंखे कल्ह बि रिपोर्ट इतफ़ाक़ मां जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधाया त मां कल्ह की बि जेका तव्हांखे उहा रिपोर्ट जेका मूंखे हुन शेयर कई त साईं मां इहे सैंपल वरिता, मूं वटि हीअ लेबॉरेटरी रिपोर्ट आहे, मूं चयो हिन में का बि चएसीं मूंखे लेबॉरेटरी जो पेपर ॾेखारी, जे चओ त मां तव्हांखे उहा मोकिले बि सघां थो। ड्रग इंस्पेक्टर जी ॾिनल रिपोर्ट मूजिबि जैकबाबाद ज़िले अंदरि कोई बि मेडिकल स्टोर अहिड़ो कोन्हे जेको गैर असूली तौरु हलंदो हुजे, जंहिं ते कोई बि दवा घुर्बल दर्जा हरारत ते न रखी वई हुजे। मिठा, मां तव्हांखे ॿुधायुमि त जेकॾहिं ॻाल्हि आहे, जेकॾहिं ड्रग स्टोर ते
फ्रिज ना है तो उन ड्रग स्टोर वारे खे वैक्सीन एंड हीट वल्नरेबल मेडिसिन रखण जो हक़ ना आहे ख़लास उनखे उते रखण जो हक़ ना आहे पर हक़ नाहे इहा त हिकिड़ी ॻाल्हि आहे न ड्रग इंस्पेक्टर तव्हांखे रिपोर्ट ॾिनी आहे तव्हां उन रिपोर्ट खां मुतमिन हो न हुन मां टोटल फेयर ॾिनी आहे न न मूंखे न हुन ड्रग इंस्पेक्टर न ॾिनी आहे हुन रिपोर्ट ॾिनी आहे ड्रग लेबॉरेटरी एनालिसिस रिपोर्ट जेके हुन ज़िले जे कबाबाद जी डिफरेंट स्टोर जी चेकिंग दौरान रैंडम सैंपल वरिता जंहिंजे सिलसिले में हुनखे खणी सम्झो त फिज़िकली सम्झो पियो त मतां हे लो क्वालिटी हुजे एक्सपायरी हुजनि न हुजनि लेकिन तव्हांजी ॻाल्हि खे तक़वियत ग़ैर मयारी आहे या हिनखे हीट मारियो हुजे माना बाक़ी कंडीशन खां मुतमिन आहिनि एज़ ए होल हू जेका रैंडम वठी वियो आहे उन में हुनखे रिपोर्ट इहा आहे त मां तव्हांखे सुभाणे ई चओ त मां तव्हांखे कलाक खां पोइ रिपोर्ट करे मोकिले ॾींदुमि तव्हां साल में घणा भेरा सरप्राइज़ विज़िट कंदा आहियो सरप्राइज़ विज़िट जे लाइ मां मुंहिंजो स्टाफ ज़रूरु कंदो आहे और हुनजे लाइ कोई साल साईं तव्हां सम्झो त हर महीने थिए थी ड्रग इंस्पेक्टर मुंहिंजे हिसे जो मुंहिंजे टीम जो हिसो आहे हर महीने थिए थी 2-3 दफ़ा थिए थी असां पंहिंजे फुटेजिस में पंहिंजी टीवी स्क्रीन ते इहो ज़रूरु ॾेखारींदासीं त केतिरा ई मेडिकल स्टोर अहिड़ा आहिनि जिन ते कोई फ्रिज कोन्हे भाउ मां चवां थो जिथे न आहे त उते असांखे वरी इहो इंश्योर कंदा त उन स्टोर खे कोई बि हीट सेंसिटिव मेडिसिन सेल न थिए ऐं हिन गर्मीअ जी मौसम में उहो मेडिकल स्टोर ते अहिड़े ई क़िस्म जूं दवायूं विकिरो कयूं थियूं वञनि मां उन ते तव्हां सां सहमत थियंदुमि ऐं उनखे रेड तव्हां सां गॾिजी कंदुमि नाज़रीन असां हिन वक़्तु जैकबाबाद शहर जे हिकु अहिड़े अहम चौक ते मौजूदु आहियूं जंहिंखे चइनी तरफ़नि खां केतिरा ई मेडिकल स्टोर्स आहिनि उते जांच कंदासीं त उते मेडिकल स्टोर्स ते जंहिं हिरारत ते दवाऊं रखणु खपनि उन हिरारत ते रखियूं वञनि थियूं या मेडिकल स्टोर जा जीअं DHO साहब दावा कई त पाण जेके लाइसेंस होल्डर आहिनि उहे ई उते दवाऊं सेल करनि था ऐं उन मेडिकल स्टोर्स ते वेठल माण्हू ख़बर न आहे त उहो मेडिकल स्टोर जा मालिक आहिनि या पंहिंजो सेलमैन आहिनि तव्हांजो नालो साईं अनिल कुमार ही मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे नालो ॿुधाए तव्हांखे ख़बर ई न आहे माना नालो ॿुधाए पोइ कंदो पाण कोन्हे मालिक जंहिंजे नाले सां आहे लाइसेंस आहे तव्हां ॾिठो त जेको मेडिकल स्टोर ते सेलमैन वेठो उनखे का हिन महिल ताणी ख़बर ई न आहे त मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां आहे उहो कागज़ ॾिसी करे ॿुधाए थो त आसिफ़ जे नाले सां सेल आहे ऐं रखियल दवाउनि जो मयार छा हूंदो उहे मरीज़नि खे शफ़ा बजाए अञा कंहिं ॿिए मर्ज़ में विचड़ाए छॾींदियूं या वरी तव्हां मेडिकल जो कोर्स कयो आहे न सर पोइ तव्हां कीअं था दवाऊं बिलावल होटल आहे बिलावल सेठ उन कोर्स सर पोइ तव्हां बिलावल टालड़ी असां सर नौकरूं सर उहो सेठ आहे दवाऊं विकिरो तव्हां कयो था न पोइ तव्हांखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो ग्रुप जी दवा आहे कहिड़े तरीक़े सां विकिरणु खपे पोइ तव्हांखे त ॼाण ई कोन्हे जॾहिं तव्हां ट्रेनिंग ई न कई आहे पर तव्हां वटि का ट्रेनिंग सर्टिफिकेट त न आहे न माना ईअं सेकड़ा त ईअं हथ राधू बसि जेको वणे जंहिंखे जहिड़ी दवा ॾेई छॾियो भले माण्हू मरनि जा थी वञनि डॉक्टर जी प्रिस्क्राइब ईंदी आहे त दवा त लिखियल हूंदी आहे न उहा दवा त उहा ई ॾींदा न जंहिंजे नाले सां मेडिकल स्टोर लाइसेंस आहे उहो मालिक किथे आहे मालिक ॿाहिरि हाणे मालिक पाण हूंदो ई न मालिक ईंदो आहे माना तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी दवा कहिड़े टेम्परेचर ते रखणु खपे हा कंहिंजो बि नालो खणो हूंदी आहे जेकी टेम्परेचर लिखियल हूंदी बाबा कंहिं बि कंहिं दवा जो नालो ॿुधाए जेके हुननि सुयूं हूंदियूं आहिनि फ्रिज में रखणी हूंदियूं आहिनि फ्रिज में रखंदा उहे घणे टेम्परेचर ते 25 सेंटीग्रेड हूंदी आहे सेंटीग्रेड 25 टेम्परेचर ते तुंहिंजो फ्रिज 25 टेम्परेचर ते हले थो हाणे त लाइट बंदि आहे रखंदा आहियूं जॾहिं लाइट बंदि आहे त तव्हांखे मुतबादिल रखणु घुरिबो आहे न इन सूरत में अहिड़ी हसास मेडिसिन कीअं रखो था माण्हुनि खे मारींदो तव्हां कीअं मारींदा साईं जॾहिं आहे दवा फ्रिज जॾहिं बिजली बंदि आहे त पोइ दवा फ्रिज आहे न थधो आहे न फ्रिज में कीअं इहो फ्रिज पंहिंजे लेखे थधो आहे बिजली त ॿ कलाक साईं सुबुह खोलंदा फ्रिज खोलंदा थोरी हूंदा साईं पे तव्हांजी मर्ज़ी ते हे मेडिकल स्टोर वारनि जी मर्ज़ी आहे बिजली आहे न आहे फ्रिज हले थो नथो हले मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां लाइसेंस कंहिं वटि आहे रजिस्टर्ड कंहिंजे नाले सां आहे ऐं ट्रेनिंग याफ़्ता केरु आहे कंहिंखे वेहणु खपे न वेहणु खपे उहा का परवाह कान्हे पर मेडिकल स्टोर जीअं DHO साहब दावा कई त ड्रग इंस्पेक्टर जंहिंखे हिकिड़ी एडिशनल चार्ज आहे उहो महीननि ताणी कॾहिं ज़िंदगी में कॾहिं न ॾिठोसीं त कंहिं मेडिकल स्टोर खे पकिड़े हुननि को पनिश कयो हुजे का सूरत हाल नज़र न आई आहे माण्हुनि जूं हयातियूं भले दाव ते लॻनि पर ड्रग इंस्पेक्टर खे पंहिंजो माहवार हिसो खपे थो हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर ते हुतां जी सूरत हाल जाचनि जैकबाबाद शहर जे उन ई साॻे चौक ते हिकु ॿियो मेडिकल स्टोर उन में अंदरि हलंदासीं ॾिसंदासीं त उन मेडिकल स्टोर जी सूरत हाल छा आहे उते वेठल जेके माण्हू आहिनि तव्हांजो छा नालो आहे
सर गोविंदा कपूर। हे मेडिकल स्टोर ते तव्हां छा आहियो? सर मां सर्वेंट आहियां। सेलमैन आहियो, माण्हू जेके दवाऊं डॉक्टर दवाऊं कढी तव्हां माण्हुनि खे ॾियो था। बिल्कुलु। तव्हां कहिड़े इदारे में तरबियत वरिती आहे दवाउनि जे बाबति ॼाण वठण जे लाइ? मुंहिंजे लाइ सर चङो टाइम थियो आहे। कहिड़े इदारे में वरिती अथव? 2010 में। कहिड़े इदारे में? मेडिकल में सर। कहिड़ी मेडिकल जे इदारे में? सर आहूजा मेडिकल। आहूजा मेडिकल ते तव्हांजी आहे न? जी। कहिड़े डिस्पेंसरी जो कोर्स कयो हूंदव न? कोर्स में सर। बस ईअं पंहिंजे लेके वेही रहिया आहियो। जी। पोइ माण्हुनि खे जहिड़ी वणे दवा ॾेई छॾियो। सर ईअं छो ॾींदासीं। तव्हांजो नालो? नरेश कुमार साईं। नरेश कुमार ही मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? श्रीचंद लाल आहूजा साईं। श्रीचंद लाल किथे आहिनि? मेरे फादर साहब आहिनि। तव्हां को कोर्स कयो आहे? न सर। कोई कोर्स न कयो अथव? पोइ तव्हां पंहिंजे लेके माण्हुनि जी वेठी हयातुनि सां वेठा खेॾो था, का दवा तव्हांखे कोर्स ई न आहे थियल, कीअं वेठा आहे? डिस्पेंसरी सर्टिफिकेट आहे साईं, असांजो दोस्त आहे उनजो नाले सां स्टोर आयो लाइसेंस आहे। डिस्पेंसरी जो सर्टिफिकेट आहे, उन जे सर्टिफिकेट ते मेडिकल तव्हां था हलायो। उहा आहे कम सां मिलियल आहे असांजो। माना इहो कानून में जाइज़ आहे? अॼुकल्ह त बी फार्मेसी आहे, पुराणा जेके डिस्पेंसर हलंदा पिया, अॼुकल्ह बी फार्मेसी हले थो पियो। बी फार्मेसी आहे या सी फार्मेसी आहे, माना मेडिकल लॉ में इहो जाइज़ आहे? कहिड़ो हले थो सिस्टम अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर तूं हाणे अॼुकल्ह कहिड़ी ॻाल्हि आहे? माना जेके ॻाल्हि आई सिधी ॻाल्हि ॻाल्हि न आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे? न, मक़सदु जेको हले थो सिस्टम ईअं डिस्पेंसरी तक़रीबन सर्टिफिकेट लॻायल पिया। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी दवा केतिरे टेम्परेचर ते रखणी हूंदी आहे? उहो त हाणे ख़बर तक़रीबन 25 सेंटीग्रेड 20 सेंटीग्रेड जे अंदरि ई रखणी आहे असांखे। जैकबाबाद शहर में हिन महिल केतिरो दर्जा हरारत आहे, अंदाज़ो आहे? तक़रीबन 50 सेंटीग्रेड आहे। 50 सेंटीग्रेड आहे। तव्हांजे जैकबाबाद में बिजली 10 खां 12 घंटा बिजली कोन्हे, तव्हांजा फ्रिज बंदि आहिनि, तव्हांजे मेडिकल में कोई अहिड़ी सूरत हाल नज़र नथी अचे, मूंखे किथे को तव्हांजो फ्रिज नज़र नथो अचे। शेड लॻल आहे, शेड लॻल आहे, कोई फ्रिज कोन्हे। सही शेड बि लॻल आहे, फ्रिज बि आहे। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, 18 घंटा बिजली बंदि आहे, 12 घंटा बिजली बंदि आहे, इन सूरत में कहिड़ो मुतबादिल आहे? 12 कलाक बिजली बंदि रहंदी आहे, 18 कलाक 12 कलाक लोड शेडिंग आहे सर। 12 कलाक जे दौरान जेको हला बाक़ी वक़्तु फ्रिज चालू रहंदो आहे। असांजो फ्रिज एतिरो आहे जो ओतिरी कूलिंग जेका असां मेंटेन कंदा आहियूं, जेका बि ड्रग्स पई आहे फ्रिज में उहा मेंटेन हूंदी आहे, बाक़ी जेका आउट ऑफ फ्रिज हूंदी आहे उहो पंहिंजे हिसाब सां रखी। माण्हुनि जी हयातुनि सां वेठा खेॾनि। अबोज माण्हू जेके ॻोठनि को अचनि था, भर पासे सां सवें मेडिकल स्टोर आहिनि, ऐं उन खां अलावा हिते वेठल जेके डॉक्टर आहिनि उहे मसीहा घटि, कासाई वारो कमु उन्हनि जो वधीक आहे। गैर मयारी दवाऊं उन्हनि खे पैकेजिस मिलनि था, उन्हनि खे उहे कंपनीज़ पैकेजिस ॾियनि थियूं। जेकॾहिं उनजी जेतिरी दवा वधीक विकिरो थींदी, उनखे डॉक्टर खे पैकेज मिलंदो, मेडिकल स्टोर वारे खे पैकेज मिलंदो। ऐं सैकड़ाट माण्हू जेके आहिनि मेडिकल ते दवाऊं बि विकिणनि वेठा, सैकड़ाट माण्हू मेडिकल रेप थियो वतन। ज़ाहिर आहे सैकड़ाट माण्हू जेकॾहिं इहो समूरो वहिंवार हलाईंदा त माण्हुनि जूं हयातियूं त दाव ते लॻल हूंदियूं। 50 रुपए वारी मेडिसन 500 रुपए में बि विकिरो थींदे नज़र आई। उन ग़रीब माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर ते, हिकु वधीक मेडिकल स्टोर हलंदासीं उन ॾांहुं, त उनजो मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे ऐं उते बीठल शख़्स केरु आहे? तव्हांजो नालो? अजय कुमार साईं। अजय कुमार ही मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? अजय कुमार नाले रजिस्टर आहे। तव्हांजे पंहिंजे नाले सां? जी हाँ। ऐं कॾहिं लाइसेंस वरितो अथव? लाइसेंस असां जंहिं ॾींहुं मेडिकल खोलियो उन ॾींहुं तो हर साल रिन्यू थींदो आहे 3 सालनि में। तव्हांजे पंहिंजे नाले सां मेडिकल जी स्टोर हा। आहे, तव्हां सेलमैन बि पाण आहियो? जी हाँ। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि आहे, को त अहिड़ो माण्हू मिलियो जंहिंजे पंहिंजे नाले सां मेडिकल स्टोर आहे, उहो पाण ई सेलमैन आहे। पर हिते अक्सरियत अहिड़ी सूरत हाल आहे जो हिते सेलमैन ॿिया मेडिकल स्टोर कंहिं ॿिए जो नाले कंहिं ॿिए जंहिंसां उते कार्ड डिस्पेंसर जी कार्ड ट्रेनिंग न आहे थियल, बस ख़बर न आहे त दवाऊं कीअं पई विकिरे थियनि। जावेद अहमद आहे। जावेद अहमद मेडिकल स्टोर कंहिंजे नाले सां? बिरादर नाले सां। तव्हां डिस्पेंसरी कोर्स कयो आहे? बिरादर कयो आहे सर। हा, ॿई गॾु कंदा आहियूं, ॿई गॾु वेंदा आहियूं जेको आहे। पर उहो त हाणे कोन्हे न सर, हिन टाइम न आहे, हा वियो आहे बसि कमकार जे करे शहर पर। टाइम में उहो 2-3 कलाक न अचे, उनखे तव्हांखे जेका वणे दवा ॾेई छॾियो, तव्हांखे कोर्स थियल आहे? असांजो कोर्स थियल आहे, पर या डिस्पेंसरी कोर्स न थियल आहे सर जेको आहे। कहिड़ो कोर्स थियल आहे? डिस्पेंसरी जो। तव्हां चओ था न थियल आहे डिस्पेंसरी? बिरादर जो थियल आहे, सर्टिफिकेट उनजे नाले सां आहे जेको आहे। मुंहिंजो बि थियल आहे कोर्स जेको नालो उहो उनजे नाले सां आहे जेको आहे, फरमान जे नाले सां जेको आहे। तव्हांजो डिस्पेंसर जो कोर्स थियल आहे? मुंहिंजो बि थियल आहे सर जेको आहे, पर सर्टिफिकेट बिरादर जे नाले सां आहे। नाज़रीन, मुंहिंजे हथ में हिकिड़ो सीरप आहे जंहिं ते वाज़िया लफ़्ज़नि में लिखियलु आहे त हिन खे 25 दर्जाए हरारत ते रखिणो आहे, हिन खे रोशनी को बचाइणो आहे। पर हे साईं चवे थो त मां होलसेलर आहियां, मूं ते इहा पाबंदी लागू नथी थिए त मां फ्रिज रखां, मूं ते इहा पाबंदी लागू नथी थिए त मां दवाऊं खुलियल न रखां। न सिर्फ़ु हे रोशनी में रखी आहे, पर हे सिधी सही तेज़ उस वारी सूरत हाल में रखी आहे काउंटर ते, जंहिंखे पाबंदीअ सां लिखियलु आहे वाज़िया लफ़्ज़नि में त तेज़ रोशनीअ खां बचायो, 25 सेंटीग्रेड ते दवा रखणी आहे। हे हिकिड़ी सीरप आहे, बाक़ी ते जेके हज़ारनि जी तादाद में सीरप्स आहिनि उहे माण्हुनि जी हयातियूं बचाईंदियूं या विञाईंदियूं,
इहो अंदाज़ो लॻाइणु घणो मुश्किल न आहे। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल ते। हिकिड़ो ॿियो मेडिकल स्टोर जेको बि होलसेलर, तव्हांजो नालो? रोशनलाल। रोशनलाल, हे तव्हांजो छा जो होलसेल जो मेडिसिन जो दुकानु आहे? जी हाँ जी हाँ, मुंहिंजो कमु डिस्ट्रीब्यूशन जो कमु आहे। पोइ हिन मेडिकल स्टोर ते कहिड़ी दवा केतिरी दर्जाए हरारत में रखणी आहे उहा तव्हांखे अंदाज़ो आहे? जी जी, असांखे तक़रीबन इन दवा खे 18 को 24% सेंटीग्रेड में रखणो आहे। असांजे दुकान में हिन टाइम 24 को 26 ताईं आहे। 24 को 26 छो गिलगित बल्तिस्तान आहे छा हे? जैकबाबाद में 24 को 26 दर्जाए हरारत अहिड़े जून जेका असांजे इलाइक़े में गर्मी वधीक पए थी, असां छा कयूं ॿुधाए? गर्मी त अलाह कर पवे थी त तव्हांखे उन्हनि जा इंतज़ामात करणा आहिनि। उहा कूलिंग रखणी आहे, दुकान कवर करणो आहे, कूलिंग रखणी आहे। उते एयर कंडीशनर असां वटि सूरत में दवा माण्हुनि खे शफ़ा बजाए अञा मर्दनि में मुब्तला न अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहे दवायूं असां रखंदा ई डीप फ्रीज़र में ऐं फ्रिज में दवायूं रखंदा आहियूं। जंहिंखे 24 सेंटीग्रेड में रखिणो आहे उहे दवायूं रखंदा ई असां फ्रिज में आहियूं। नाज़रीन, हिकिड़ो ॿियो होलसेल जो मेडिसिन स्टोर, उन में हलंदासीं, उते ॾिसंदासीं त उहो मेडिसिन स्टोर जी कहिड़ी सूरत हाल आहे। अदा, तव्हांजो नालो? रामकृष्ण। कृष्ण, तव्हां हिते छा आहियो? सर बीठल आहियां मां। बीठल आहियो, दवाऊं ॾींदा आहियो? तव्हां मेडिसिन डिस्पेंसरी जो को कोर्स वग़ैरह कयो आहे? न। तव्हां कीअं मेडिसिन ॾींदा आहियो? जी चाय वग़ैरह रखणी आहे। हे त मेडिसिन ॾींदा आहियो, तव्हां ॿुधायो था पाण। तव्हांजो नालो? चाल। चाल, तव्हांजो हिन मेडिसिन स्टोर ते छा आहियो? मां मालिक आहे, ओनरशिप आहे मुंहिंजी। अच्छा, तव्हांजो लाइसेंस आहे? हा। तव्हांजे नाले सां आहे? लाइसेंस असांजे नाले सां ई आहे। कंहिंजे नाले सां आहे लाइसेंस? असांजे नाले सां ई आहे। तुंहिंजे नाले सां आहे? हा। ॾेखारींदो लाइसेंस तूं पंहिंजे नाले अगल सां? असां सुठी ॻाल्हि आहे। पर इन खां अलावा ही मेडिसिन स्टोर ते जंहिं दवा खे केतिरी हिरारत में रखिणो आहे, उहा हिरारत, घुर्बल हिरारत तव्हां मुयसरु कयो था हिते? अहिड़ी गर्मी में सॼो शहर गर्मी में ई आहे। सभु ईअं करनि था? टोटली ओवरऑल ॾिसो सॼा मेडिकल स्टोर माना सभु ईअं करनि था, उनजे करे तव्हां बि ईअं कयो था? लॻल आहिनि जेकी शइ शेल्फ में, लेकिन एतिरी गर्मी में न रखंदा आहियूं, धुप खां बचाइण। केतिरी गर्मी आहे? जैकबाबाद आहे 49 सेंटीग्रेड, जैकबाबाद में गर्मी थी पवे। तव्हां वटि गर्मी बि त साॻी हूंदी न? जैकबाबाद शहर आहे न, ज़ाहिरी आहे। ही शहर जैकबाबाद आहे न? हा। कल तव्हांजो अलॻि सां कोई गिलगित वारे इलाइक़े में दुकानु आहे? सॼो जैकाबाद आहे, सॼो जैकाबाद ई गर्मी में आहे। 28 की लोड शेडिंग माना समूरो सॼो शहर गर्मी में आहे न? ओवरऑल उनजे करे तव्हां बि साॻी सूरत हाल में हो। जेकी शइ फ्रीज में आहे फ्रीज में रखंदा आहियूं, जेकी ॿाहिरि रखणी आहे ॿाहिरि रखणी आहे। माना हिते कहिड़ी मेडिसिन आहे? को सिरप मूंखे ॾेखारींदो? हिकिड़ो कोई बि हितां सिरप खणी ॾियो, कोई बि सिरप खणी ॾियो मूंखे। हे सिरप आहे न? हे छा लिखियल आहे तव्हांजे मेडिसिन ते? सॼो मेडिकल स्टोर ते सिरप नज़र आयो आहे। हिन जो चवणु आहे त असां सॼो को मेडिकल स्टोर त थधि में न रखंदासीं। हे होलसेलर मेडिसिन स्टोर आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल हिन मेडिसिन जे हर हिकु शॉप ते इहा ई सूरत हाल आहे ऐं ही दावा था करनि त असां छा कयूं, सॼे जैकबाबाद में गर्मी आहे, जैकबाबाद में गर्मी आहे ऐं माण्हुनि जी हयातियुनि सां खेॾणो आहे, हुननि जो मुनाफ़े सां कमु आहे। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर ते। शहर में अंदरि मार्केट में हिकिड़ो ॿियो मेडिकल स्टोर, उन ते हलंदासीं, उतां जी सूरत हाल जाचण जे लाइ त उते कहिड़ी सूरत हाल आहे। तव्हांजो नालो छा? मोहसिन। तव्हां छा आहियो हिते? कहिड़ो कमु कंदा आहियो? माल पैक करना माल सप्लाई विकिरो बि कंदा आहियो? विकिरो बि कंदा आहियूं। माना जेको बि दवा तव्हांखे घुरणु ईंदो आहे तव्हां उनखे दवाऊं कढी ॾींदा आहियो? दवाऊं कढी ॾींदा। तव्हां में डिस्पेंसर जो कोर्स कयो आहे? न, असां उनखे न ॾींदा माल, जेके पर्ची वर्ची न ॾींदा असां। पर तव्हां को मेडिकल स्टोर वारा खणी था अचनि, उहे बि त सभु सेखड़ाट वेठा आहिनि न, माना जहिड़ी दवा वणे कढी ॾींदव। उहो असांखे ख़बर न आहे। तव्हांजो नालो? अनिल कुमार। प्रेम कुमार? अनिल कुमार। अनिल कुमार, ही पंहिंजो होलसेल जो दुकानु आहे? हे कंहिंजे नाले सां आहे? मनोहर कपूर। हूंदा आहिनि पर आया न आहिनि। माना तेसि ताईं तव्हां था वेठा हलो? हा, असां जेको ॿाहिरि जो ऑर्डर ॾींदा आहियूं, स्टूडेंट माल ॾींदा आहियूं, आम दुकानदार ग्राहक माल ॾींदा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी दवा केतिरी हिरारत ते रखणी आहे? बिल्कुलु ख़बर न आहे इहा। ख़बर न आहे? न बसि इहो रखियो थो हले थो सिस्टम ई सॼो इहो। माना सॼे शहर में हले थो, तव्हां बि हलायो था, पोइ उहा दवा भले माण्हुनि खे शफ़ा ॾे, या ॿिया वधीक मर्ज़ अची बेड़े छॾे। मौसम अहिड़ी आहे न माहौल जेका गर्मी आहे त केतिरो कमु। तव्हांखे कानून में हिते एतिरी हिरारत रखणी आहे, हलनि खां 25 सेंटीग्रेड जी हिरारत रखणी आहे, न आहे त तव्हांखे उनजो बंदोबस्तु करिणो आहे न, एयर कंडीशन लॻाइणी आहे न। माना हाल जहिड़ो बि थिए, हिरारत इहा ई दवा तव्हां इहा ई विकिणंदव, माण्हुनि जो पंहिंजो पाण ॼाणनि। अलाह भाई, माण्हुनि जो अलाह भाई, दवा जहिड़ी हालत में आहे ओड़ी विकिणंदासीं, पोइ माण्हुनि खे शफ़ा ॾे या उन्हनि जी हयाती पूरी करे। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर।
नाज़रीन हाणे असां जैकबाबाद जे हिकिड़े ॿिए मार्केट में मौजूदु आहियूं जिते बि केतिरा ई होलसेल जा मेडिकल स्टोर्स आहिनि, उहे होलसेलर आहिनि। हलंदासीं उतां जी सूरत हाल जाचण जे लाइ त उते कहिड़ी सूरत हाल आहे। दादा तव्हांजो नालो? सर इमरान इमरान सर। इमरान तव्हां हिते छा आहियो? मां सर हिते कमु कंदो आहियां, मालिक आहियां सर। तव्हां मालिक आहियो, हे कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? हे दुकान हे किरायो जेके ॾींदा आहियूं या मां हे मेडिसन स्टोर कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? लाइसेंस कंहिंजे नाले सां? तव्हांजे नाले सां आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी दवा कहिड़ी हिरारत ते रखणी आहे? जी जी सर। तव्हां पाण कोर्स कयो हूंदो ज़ाहिर आहे, पोइ तव्हांखे ख़बर आहे न हाणे हिरारत कहिड़ी आहे जैकबाबाद में। जी हा सर। पोइ हे दवा माण्हुनि खे शफ़ा ॾींदी या हयाती खसींदी? सर शफ़ा ॾींदी अल्हम्दुलिल्लाह। कीअं शफ़ा ॾींदी जॾहिं तव्हां अहिड़ी गर्मी में दवा खे रखी वेठा हो? को तव्हां वटि बंदोबस्तु कोन्हे कंहिं बि दवा खे उन घुर्बल हिरारत ते रखण जे लाइ, तव्हां वटि कोई बंदोबस्तु कोन्हे। इन सूरत में इहा शफ़ा बजाए अञा ज़िंदगी खसींदी न। तव्हां माण्हुनि जी हयातियुनि सां छो था खेॾो? सर न अल्हम्दुलिल्लाह हर शइ सही आहे सर। तव्हां ॾिसो असांजे टेम्परेचर ज़ाहिर आहे सर 45 तक़रीबन। 45 आहे। ऐं केतिरे टेम्परेचर ते दवा हुजणु खपे? 25 ऐं 45 आहे। पोइ इनखे एतिरो माना डबल टेम्परेचर आहे। इन सूरत में कीअं उहा दवा जी जेका असर आहिनि उहे कीअं महफ़ूज़ रहंदा? सर अल्हम्दुलिल्लाह सही थिए थो। न सर रिएक्शन न कंदी अल्हम्दुलिल्लाह। न सर। पोइ बि तव्हां सर असांजा जेके सदर आहिनि हुननि सां ॻाल्हायो। ॾिसो सर सदर सां ही स्टोर सदर नथो हलाए, तव्हां था हलायो न। मां सदर सां को बार्गेनिंग करण न आयो आहियां। जी जी सर। मां हिन ते दवाउनि जी रखियल सूरत हाल जाचण आयो आहियां, उन समूरी सूरत हाल खे रिपोर्ट करण आयो आहियां। तव्हांजे रखियल स्टोर में घुर्बल हिरारत कोन्हे मेडिसिन खे, कंहिं बि मेडिसिन खे। तव्हां मञींदो इहा ॻाल्हि जा ग़लति आहे? सर हे त सॼो मञूं था, सॼे जैकबाबाद में ई आहे। होलसेलर ऐं रिटेलर मेडिकल वारा माण्हुनि जी हयातियुनि सां खेॾनि था। जेकॾहिं ही इमरान चवे थो मां खेॾियुमि त कहिड़ो गुनाह कयो। ही सॼी मार्केट में इलाही केतिरा ई होलसेलर आहिनि। हिकु ॿिए स्टोर में असां मौजूदु आहियूं। ही स्टोर वारो असांजे पहुचंदे ई ख़बर न आहे त अलाए छो स्टोर छॾे हलियो वियो। हिन दुकान में बि साॻी सूरत हाल आहे ऐं ॿ नंढड़ा नींगर हिकिड़ा मौजूदु आहिनि। तव्हांजो छा नालो आहे? छा नालो आहे तव्हांजो? रविशंकर रवि रविशंकर नालो आहे। रवि रवि ही होलसेल जो दुकानु आहे? जी सर। हे कंहिंजे नाले सां आहे दुकानु? मनी मेडिकल। रजिस्टर्ड कंहिंजे नाले सां आहे? लाइसेंस कंहिंजो आहे? हरेश कुमार। माना का ख़बर कान्हे जॾहिं भर वारो नींगर तोखे ॿुधाए थो? मनो हाणे माण्हुनि खे कीअं दवाऊं थो ॾे? छा मासूम नींगर वेठल आहिनि, जंहिंखे वणे जीअं हले। हिकु ॿियो नौजवान आयो आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? प्रदीप सिंह। प्रदीप, ही कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? ही हनी मेडिसिन नाले सां। लाइसेंस कंहिंजे नाले सां आहे? राज जेका मुंहिंजे नाले सां आहे। लाइसेंस ॾेखारे तव्हांजे नाले सां आहे? साईं लाइसेंस मुंहिंजे नाले सां आहे, बिल्कुलु सही आहे। रेवेन्यू लाइ वेल आहे। पर किथे आहे लाइसेंस? रिन्यू लाइ वेल आहे साईं। रिन्यू लाइ वियल आहे। ऐं भला तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी दवा केतिरी हिरारत ते रखणी आहे? हा। केतिरी ते रखणी आहे? इहो जेका 15-20 सेंटीग्रेड। ऐं तव्हांजे दुकान में घणो दर्जा हिरारत आहे? साईं ख़बर न आहे। ख़बर न आहे? अहिड़ी गर्मी में, क़यामत जहिड़ी गर्मी में तव्हां कोई उनजो बंदोबस्तु न कयो आहे? हिते कोई एयर कंडीशन न लॻायो आहे जंहिंसां दर्जा हिरारत घुर्बल दवा खे मिली सघे? क़यामत जहिड़ी गर्मी में छा कयूं? दुकान बंदि करे घर वेही रहूं? माना माण्हुनि जी ज़िंदगियूं भल वञनि त वञनि, तव्हांजो धंधो थिए न। तव्हां जहिड़ी ॻाल्हि करो था, माना दुकान बंदि करे घर वेही रहूं? सिधी ॻाल्हि आहे न। पावर आहे। हा, तव्हां एतिरो सम्झाओ। तव्हां जो चओ था एयर कंडीशन हणो, लोड शेडिंग तव्हां नथा ॾिसो? पावर आहे असां मुल्क में। माण्हुनि जी हयातुनि जी तव्हांखे परवाह न आहे? तव्हांखे पंहिंजे कारोबार सां मतिलबु आहे? माण्हू छो मरनि साईं? कहिड़ी दवा सां माण्हू मरंदा न त जीअंदा? का परवाह न आहे माण्हुनि खे। कहिड़ी बि उन सां तकलीफ़ थिए, कहिड़ी बि हिरारत हुजे, बिजली कोन्हे त असां एयर कंडीशन किथां लॻायूं? हुननि खे चवणु, हुनजो इहो चवणु आहे त छा बिजली जेकॾहिं गर्मी आहे त पोइ असां दुकान बंदि कयूं? दवाउनि जी हालात जहिड़ी बि थिए। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर ते। हिकु ॿियो मेडिकल स्टोर, उन जी सूरत हाल जाचण जे लाइ उन में अंदरि हलंदासीं त उते कहिड़ी सूरत हाल आहे। तव्हांजो नालो? सर जय कुमार। जय कुमार, हे मेडिसिन स्टोर होलसेल जो आहे या रिटेल जो? सर होलसेल आहे। अच्छा, ही कंहिंजे नाले सां लाइसेंस आहे? सर अमरलाल। उहो किथे आहे? हिते 2-3 मिंट लही वियो आहे। भला हे हिन मेडिकल स्टोर में जेके दवाऊं रखियूं आहिनि, तव्हांखे ॼाण आहे कंहिंजो नालो छा आहे, कहिड़ी जो छा आहे? न सर। सर न मज़ूर आहे, ख़बर न आहे काई शइ। हिते हिकिड़ो ई मालिक हूंदो आहे, उहो ई विकिणंदो आहे। तव्हां ईअं वेठा आहियो? भला हे हिते गर्मी न आहे? गर्मी त सर आहे, तव्हां ॾिसो था पाण, पसीनो लॻो पियो आहे तव्हांखे। माना पोइ दवाऊं इन हिरारत में न रखणु खपनि न? सर उहो ई चवंदो, मूंखे ॼाण न आहे, कोई नाले जी न आहे, मां कीअं चई सघां थो पियो? नौजवान चवे थो मूंखे का ॼाण कोन्हे। मालिक दुकान असांजे पहुचण खां अॻु में ई जीअं ई भर वारे दुकान ते असां वियासीं त शायदि
उनखे या सूरत हाल उन ॾिसंदे ई हिन दुकान तां हलियो वियो। हिननि जो नीगर जो इहो ई चवणु आहे। हलंदासीं कंहिं ॿिए मेडिकल स्टोर ते, शायदि उते का सूरत हाल बहितर नज़र अचे। नाज़रीन, साॻे मार्केट में असां मौजूदु आहियूं जिते केतिरा ई होलसेलर आहिनि मेडिसन स्टोर जा, मेडिसन जा। उहो न हिकु ॿियो होलसेलर आहे, उन स्टोर में हली जाचींदासीं त उतां जी सूरत हाल छा आहे। हिते हिकु नौजवान नीगर बीठल आहे जेको दवाऊं कढी रहियो आहे अंदरों। तव्हांजो छा नालो आहे? ज़ाकिर अली। ज़ाकिर अली, तव्हां हिते छा कंदा आहियो? कम। दवाऊं तव्हां कढी ॾींदा? जी। केतिरी उमिरि आहे तव्हांजी? मारी कन 14 साल हूंदी। 14 साल तव्हांजी उमिरि आहे। तव्हांजो त कोई डिस्पेंसरी जो कोर्स वग़ैरह त न आहे न थियल? हीअ दुकान कंहिंजे नाले सां रजिस्टर्ड आहे? गुल नाले सां कम। मालिक किथे आहे? ॿाहिरि विया कम सां। हिते तव्हां दवाऊं तव्हां ॾींदा आहियो? जी। पोइ तव्हां जी कोर्स थियल न आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर त कहिड़ी दवा जो कहिड़ो फार्मूलो आहे, कहिड़े फार्मूले तहत ॾियणु खपे? मासूम नीगर दुकान में बीठल आहे जेको दवाऊं ॾेई रहियो आहे। मालिक जो मुनाफ़े सां कमु आहे, माण्हुनि जी हयातियूं भले दाव ते लॻनि। हिन दुकान में बि गर्मी जी सूरत हाल साॻी आहे। हीउ ॾाढो खचाखच हिकिड़ो भरियल दुकानु आहे दवाउनि सां। हिन सूरत में उहा दर्जा हरारत छा हूंदी उहो अंदाज़ो लॻाइण को मुश्किल कोन्हे। माण्हुनि जी ज़िंदगियूं दाव ते आहिनि, पर हिन मेडिकल स्टोर वारनि खे तोड़ी जेके हितां जा कुझु डॉक्टर्स आहिनि, समूरा डॉक्टर्स मां न चवंदुसि, छो जो केतिरा ई डॉक्टर मसीहा आहिनि ऐं उन्हनि जो जेको दोस्ताणो रवैयो हुजे थो पंहिंजे मरीज़ सां, सभु त नथा अची सघजनि, पर कुझु मफ़ाद परस्त मौक़े परस्त माण्हू मौजूदु आहिनि जेके माण्हुनि जी हयातियुनि सां खेॾनि था। हिते तक़रीबन कोई अहिड़ो स्टोर नज़र न आयो जंहिं ते का दर्जा हरारत घुर्बल हुजे ऐं उन मूजिबि दवाऊं रखी वियूं हुजनि। जेकॾहिं अहिड़ी क़यामत जी गर्मी में 49-50 सेंटीग्रेड में दवायूं अहिड़ी सूरत हाल में रखी वियूं त उहो कंहिं बि तरह सां उन्हनि जी उहा अफ़ादियत क़ाइमु न रहंदी। हाणे जेकॾहिं हिकिड़े दुकान जी ॻाल्हि हुजे त हिकिड़े जी कयूं, DHO साहिबु मुख़्तलिफ़ हंधनि ते दवाऊं कयूं त हुननि जो ड्रग इंस्पेक्टर फ़ाल आहे। उन्हनि ज़िले अंदरि जेके तक़रीबन को 200 जे लॻभॻि मेडिकल स्टोर्स आहिनि उन्हनि में वञी उन जाचियो आहे, चकासियो आहे, सभिनी ते परफेक्ट आहे। कोई बि अहिड़ो दुकानु न आहे जंहिंमें फिर्ज न हुजे। तव्हांजी अखियुनि जे अॻियां आहे, हिते का फिर्ज मौजूदु कोन्हे। हिते का अहिड़ी सूरत हाल न आहे जंहिंसां अंदाज़ो थिए त हीअ दुकान में घुर्बल हरारत आहे ऐं उहे दवाऊं महफ़ूज़ आहिनि। DHO जूं दवाऊं बि तव्हांजे साम्हूं ऐं हक़ीक़त बि तव्हांजे साम्हूं। हिन जी ग़रीब मरीज़नि जे तरफ़ जेके मजबूरीअ तहत उहे दवाऊं वठनि था, उनजी हयातियूं दाव ते अॻ में लॻल आहिनि बीमारी में, उन्हनि जी वाहुर आख़िर केरु कंदो? इहो घुर्बल अख़्तियारियूं जेके आहिनि उन्हनि खां ई हिकिड़ो सुवालु आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।